नाज़रीन, परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी कराची यूनिवर्सिटी में चीनी शहरिन के निशानो बनाइण वारे वाक़े जो हिक भेरो ॿीहर सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कंदे वाज़े कयो आहे त चीनी शहरिन ते हमलो कंदड़नि खे जल्द अंजाम ते पहुचायो वेंदो। चीन के शहर ग्वांगजू में बिलावल भुट्टो ज़रदारी चीनी हम मनसब से मुलाकात कई, जैमें पाक चीन लागापन थे तफसीली गुफ्तगू थी। मुलाकात बाद गडियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त हू चीनी शहरिन के निशानो बनाइण जी मज़म्मत करे थो। चीनी शहरिन ते हमलो कंदड़नि खे इंसाफ़ जे कटहरे में आंदो वेंदो, जॾहिं त सीपेक मंसूबनि ते कम कंदड़ चीनी शहरिन जी सिक्योरिटी यकीनी बणाई वेंदी। परॾेही वज़ीर वधीक चयो त पाक चीन दोस्ती न रुगो इलाक़ाई पर आलमी अमन लाइ बि तमाम ज़रूरी आहे। पाकिस्तान अफगानिस्तान में अमन जो ख्वाहिशमंद आहे। अफगान मसले जो ताक़त बदिरां ॻाल्हियुनि ज़रिए हल ते यकीन रखूं था। बिलावल भुट्टो ज़रदारी उन मौके ते वालारियल कश्मीर में भारतीय बर्बरियत खिलाफ बि ज़बरदस्त आवाज़ उथारियो ऐं चयो त भारत वालारियल कश्मीर में मुस्लिम अक्सरियत खे अक़लियत में तब्दील करण जी कोशिश करे रहियो आहे। आलमी बिरादरी मामलो संजीदगी सां ॾिसे ऐं भारत खे गैरकानूनी कदमनि खां रोके। उन मौके ते बिलावल भुट्टो ज़रदारी परॾेही वज़ीर तौर चीन जे पहिरें दौरे ते ख़ुशी जो इज़हार पिणु कयो ऐं शानदार मेज़बानी ते चीन जा थोरा मञींदे चयो त संदन दौरो ॿ तरफ़नि लाॻापन खे 71 साल मुकमल थियण ते इंतिहाई अहमियत जोॻो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजे चीनी हममनसब सां गॾु पाक चीन सफ़ारती लाॻापन जा 71 साल मुकमल थियण ते केक पिणु काटियो। सिंध सुजागी फोरम मलीर पारा सिंध में पानी की खोट खिलाफ गुलशन हदीद अलावारे चौक ता मलीर प्रेस क्लब ताईं रैली करी वई। उन मौके ते सिंध सुजागी फोरम के अगवाननि मरियम सिंधी, यासीन सिंधी, जाहिद सिंधी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त वफ़ाक़ सिंध सां माटेली मावारो सलूक करे रहियो आहे। सिंध जो पानी बंद करे दरिया समेत सिंध के सुकाइण जी साज़िश थी रही आहे। सिंध सरापा एहतजाज बणियल आहे। हुननि चयो त वफ़ाक़ तरफ़ां सिंध जे पानी ते धाड़ो हयो पियो वञे। बचल सचल पानी वॾेरा ऐं जागीरदार पंहिंजूं शाखूं कढराए इस्तेमाल करे रहिया आहिनि, जंहिं सबब सिंध जे लखे एकड़ ज़मीन गैर आबाद बणिजी वई आहे। हुननि वधीक चयो सिंध जा वसीला कमर खां पोइ सिंध माण्हुनि खां मानी गबो बि खसियो पियो वञे। समुंड में मिठे पाणी छोड़ न थियण करे समुंड सालियाना हज़ारे एकड़ ज़मीन गिरकाए वञे थो। वफ़ाक़ खे सिंध खे पंहिंजा हक़ ऐं पाणी जो हिसो ॾियणो पवंदो। ॿी सूरत में सिंध जूं न्याणियूं, सिंध जा नौजवान, बुज़ुर्ग, माइरूं रोडनि ते धरना हणंदा। कोटड़ी में सूमरा ऐं चन्ना बिरादरी पारां ॿिनि नौजवाननि जी वाज़ाबी लाइ एहतजाज कयो वियो। ज़हीर सूमरो, GM चन्ना, तारिक सूमरो ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब अॻियां एहतजाज कयो वियो। उन मौके ते अॻवाननि चयो त शाहिद सूमरो ऐं ज़ाहिद चन्ना खे सादा कपड़ा पहिरियल अहलकार खंभे विया, जंहिं बैदि उन्हनि बाबति का ख़बर न आहे। हुननि चयो त जेकॾहिं मथनि को केस आहे त खेनि अदालत में पेश कयो वञे। वारसनि चयो त नौजवाननि जी गुमशुदगी सबबि बेचैनी पखड़ियल आहे। अॻवाननि मुतालबो कयो त शाहिद सूमरो ऐं जाहिद चन्ना के फौरी तौर ते आज़ाद कयो वञे। ॿी सूरत में सख्त एहतजाज कयो वेंदो। सिंध में 2013 दौरान NTS टेस्ट पास कंदड़ उम्मीदवार आफर आर्डर न मिलण ऐं 2018 में कॉन्ट्रैक्ट ते भर्ती थियल उस्ताद पको न थियण खिलाफ सरापा एहतजाज बणिजी विया। लाड़काणू, शहदादकोट, जैकबाबाद ऐं खैरपुर समेत नंढनि वॾनि शहरनि में उम्मीदवारनि पारां एहतजाजी मुज़ाहिरा करे धरना हया विया। लाड़काणे में IBA टेस्ट पास समय उस्तादनि पको न करण ऐं सालियाने इंक्रीमेंट लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उस्तादनि माजिद ख़ासकली, रफ़ीक अबड़ो, समीउल्लाह कटपर ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कयो वियो। एहतजाज कंदड़नि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त समूरनि कॉन्ट्रैक्ट ते भर्ती कयल समूरनि उस्तादनि खे पको ऐं सालियाना इंक्रीमेंट ॾेई बेचैनी ख़त्म कई वञे। जैकबाबाद में 2013 में NTS टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि खे आफर आर्डर न मिलण खिलाफ टिकंडो बाग खां प्रेस क्लब ताईं रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। खैरपुर में IBA टेस्ट पास उस्तादनि पारां रेगुलर न करण खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन दाईंदे चयो त साल 2018 में डिग्री याफ़्ता हुजण बावजूद खेन कॉन्ट्रैक्ट ते भर्ती कयो वियो, पर साल 2021 में उस्तादनि जूं नयूं भर्तियूं करे उन्हनि खे पको कयो वियो आहे। एहतजाज कंदड़नि जो चवणो हो त 2018 में सिंध अंदरि 4500 उस्ताद कॉन्ट्रैक्ट ते भर्ती कया विया हुआ, जन जो मुस्तक़िल दाव ते लॻल आहे। सिंध हुकूमत पारां कॉन्ट्रैक्ट ते भर्ती थियल GST ऐं
उस्तादन के पको न करण सबब हू इंक्रीमेंट सेनारिटी लिस्ट समेत बुनियादी सहूलतन का महरूम आहिन। उमरकोट में सिंध यूनिवर्सिटी में टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारन तरफा ऑफर आर्डर न मिलने खिलाफ उम्मीदवारन इरशाद कुंभर, अकबर सेतो, अब्दुल कादिर सेतो ऐं ॿियनि जी अगवानी में गाय अनोखो एहतजाज किया वियो। शहदाद कोट में एनटीएस पास उम्मीदवारन हथन में बैनर ऐं प्ले कार्ड खणी एहतजाज कियो। अगवानन शाहिद लांघा, मोतबर चांडियो, जाकिर सील्डो ऐं ॿियनि चयो त हुननि 2013 में एनटीएस टेस्ट पास कई हुई पर हिन वक्त ताईं खेन ऑफर आर्डर जारी नाहिन किया विया। बांशिदाबाद में कॉन्ट्रैक्ट ते भर्ती कयल उस्तादन पारां रेगुलर न करण खिलाफ रैली कढी वई। प्रेस क्लब आडो एहतजाज किया वियो। मीरपुर माथेलो में एनटीएस पास उम्मीदवारन पारां ऑफर आर्डर न मिलण खिलाफ हादी बख्श, रांझो राठौड़, अब्दुल रज़ाक कोलाची ऐं ॿियनि जी अगवानी में हथन में प्ले कार्ड खणी प्रेस क्लब आडो एहतजाजी मुज़ाहिरो किया वियो। सोबोदेरो में 2018 में भर्ती कयल उस्तादन पारां मुतालबन जे मनता लाइ प्रेस क्लब आडो एहतजाज किया वियो। उस्ताद अगवानन उस्ताद उल्फत मला, नसरुल्ला जामड़ो, मोहम्मद असलम जोगी ऐं ॿियनि चयो त हू 2018 वारी टेस्ट पास करे मेरिट ते भर्ती थिया पर 3 साल गुज़रण बावजूद खेन खे रेगुलर नथो कयो वञे, जॾहिं त 2021 में भर्ती थींदड़ 9 उस्तादन खे रेगुलर कयो पियो वञे। ठरी मीरवा में IBA ज़रिए GST ऐं AC पास कंदड़ उस्तादन पारां रेगुलर न करण वारे अमल खिलाफ उस्तादन नूर मोहम्मद शर, अब्दुल सत्तार शर, शफकत ऐं ॿियनि जी अगवानी में नाका चौक खां प्रेस क्लब ताईं रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कियो वियो। मुज़ाहिरीन चयो सिंध सरकार 2018 में IBA टेस्ट ज़रिए GST ऐं TS उस्तादन जो कॉन्ट्रैक्ट ते बुनियाद ते मुक़ररियूं कयो वियो पर 3 सालनि खां मुसलसल एहतजाज करण बावजूद खेन हिन वक्त ताईं मुस्तकिल न पियो कयो वञे। मुज़ाहिरीन सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, तालीम वारे सूबाई वज़ीर ऐं सेक्रेटरी एजुकेशन खां मुतालबो कयो त 2018 में टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि खे ऑफर आर्डर ॾेई ऐं साल 2018 दौरान कॉन्ट्रैक्ट ते भर्ती कयल उस्तादन खे रेगुलर करे बेचैनी ख़त्म कई वञे। ॿी सूरत में कराची प्रेस क्लब आडो धरणो हयो वेंदो। खबरों जो सिलसिलो अॻिते वधाईंदासीं। ख़बर शामिल कंदासीं कोटड़ी खां। कोटड़ी में खोसा बिरादरी बासरन पारां ज़मीन ते मुबैना कब्ज़े ऐं घर ॾाहिण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। ॻोठ इसहाक खोसो जे रहवासिन मुश्ताक खोसो, सोहेल खोसो ऐं ॿियनि एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। अॻवाननि इल्ज़ाम हणंदे चयो त बासर माण्हू रज़ाक खोसो, अरबाब समूह, काज़ी शहज़ाद, मलिक ज़ाहिद ऐं ॿियनि राति जे वक़्तु हथियारबंदनि सां गॾु ॻोठ ते काह करे संदन घर ॾाहे छॾिया आहिनि। हुननि चयो त बासर ज़मीन ते कब्ज़ो करण चाहिनि था जंहिंजा खाता वटन मौजूद आहिनि। ॻोठाणनि मुतालबो कयो त बासरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे ॻोठ जी ज़मीन ते कब्ज़ो थियण खां बचायो वञे। ॿी सूरत में सुपर हाईवे ब्लॉक करे धरणो हयो वेंदो। राधण में मक़तूल एहलकार जे वालिद इंसाफ़ लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मंठार लाशारी पंहिंजे मक़तूल पुट जे जूं तस्वीरूं खणी एहतजाज कंदे चयो त 28 महीना अॻु संदसि पुट एहलकार नदीम लाशारी खे बेदर्दी सां क़तल कयो वियो हो। हुन चयो त संदसि कातिल अॼु बि सरेआम पुलिस जी सरपरस्ती में घुमी रहिया आहिनि ऐं राजोणी लाइ मथसि दबाव विधो पियो वञे। मंठार लाशारी चयो त हू पुलिस मां मायूस थी चुको आहे ऐं हयाती के खतरो आहे। मक़तूल एहलकार नदीम लाशारी जे वालिद अपील कई त संदसि पुट जे खून सां इंसाफ़ करे बेचैनी ख़त्म कई वञे। होसपुर बरसा ॻोठ शहदाद भयो में 1.5 महीनो अॻु मुबैना कार इल्ज़ामेट क़तल कयल नौजवान इंसाफ़ भयो जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाज कयो वियो। मक़तूल इंसाफ़ भयो जे पीउ अब्दुल वाहिद भयो प्रेस क्लब पहुची पुलिस ख़िलाफ़ एहतजाज कंदे ॿुधायो त महीनो अॻु जवाबदारनि सदाम, मोहम्मद अली ऐं मंज़ूर भयो कारे जो कूड़ो इल्ज़ाम हणे नौजवान पुट खे बेगुनाह क़तल कयो। हुन जो त पुलिस पुट जा कातिल गिरफ़्तार करण में नाकाम थी वई आहे। पुलिस जवाबदार धुर खां रिश्वत वठी हिकु जवाबदार ख़िलाफ़ केस दाख़िल कयो जॾहिं त ॿिया 2 नामालूम नाला शामिल कया विया आहिनि। मक़तूल जे पीउ DIG लाड़काणो ऐं SSP कश्मीर खां मुतालबो कयो त पुट जे क़त्ल में मुलविस मथे ॼाणायल जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। खैरपुर नाथन शाह में शाहाणी बिरादरी पारां 2 भाइरनि
जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ पैदल मार्च करे धरणो हयो वियो। अली असगर शाणी, मोहम्मद नवाज़ शाणी ऐं ॿियनि जी अॻवानी में बैनर खणी इंडस हाईवे खां पैदल मार्च करे पुराणे बस स्टॉप ते निडण उस में 2 कलाक धरणो हयो वियो। वारसनि दायो त चयो ॾींहुं ॾिठे जो सरेआम संदन नौजवान अब्दुल नबी ऐं ग़ुलाम हैदर शाणी खे गोलियूं ऐं कुहाड़ियूं हणी बेदर्दी सां क़तल कयो वियो। हुन जो त पुलिस हिन वक़्त ताईं कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ कख वञी ॿीणो नाहे कयो। जवाबदार सरेआम घुमंदा रहनि था जेकी खेनि धमकियूं ॾेई रहिया आहिनि। शाणी बिरादरी आला इख्तियारियुनि खां मुतालबो कयो त कातिलनि खे गिरफ़्तार करे 2 सगन भाइरनि जे खून सां इंसाफ़ कयो वञे। मीरपुर माथेरो जे ॻोठ दरवेश नाइच में कम्युनिटी सेंटर ते बासरनि जे कब्ज़े ख़िलाफ़ ॻोठाणनि तरफ़ां औरतुनि ॿारनि समेत एहतजाज कयो वियो। एहतजाज कंदड़नि शेवक माई, सरतान, लूणी, खटूमल ऐं बख्शू किरशन ऐं ॿियनि चयो त ॻोठ दरवेश नाइच में क़ाइम सरकार तरफ़ां ॾिनल कम्युनिटी सेंटर ते बासरनि कब्ज़ो कयो आहे। हुन जो त राणा चंदर सिंह 1994 में हिंदू बिरादरी लाइ सरकार खां शादी हाल मंज़ूर करायो हो, जंहिं ते 2 सालनि खां हिकु बासरनि जो कब्ज़ो आहे। एहतजाज कंदड़नि इख्तियारियुनि खां घुर कई त बासरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे कम्युनिटी हाल तां कब्ज़ो ख़त्म करायो वञे। शाहपुर चाकर में मुख्तलिफ धुरिन पारां पानी जी खोट खिलाफ एहतजाजी रैली कढी वई। अब्दुल सत्तार रिंद, डॉक्टर राणू खान कंडाणी, कामरेड यूसुफ डायरी, अली नवाज डायरी, गुलाम कादिर मरी जी अगवानी में मेन स्टॉप खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई। उन मौके ते अगवाननि चयो त शाखुनि ऐं वाहन में पानी न हुजण करे फसल सुकी रहिया आहिनि, ज़मीनूं बंजर थी रहियूं आहिनि, माण्हू ऐं चौपायो माल मरी रहियो आहे। हुननि चयो त हुक्मराननि खे सिंधु दरिया समेत वाहन मां उॾामदड़ वारी नज़र नथी अचे। आबादगार ऐं हारी मुआशी ॾुखियाईनि जे वर चढ़ी विया आहिनि। अॻवाननि मुतालबो कयो त सिंध खे हिसे जो पाणी ॾेई चोरनि ऐं करप्ट आबपाशी अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। नाज़रीन, हैदराबाद में महंगाई जो जिन बोतल में बंद न थियो, अटे, घी ऐं खंड समेत आम वापे जी समूरिन शयुनि जे अघनि में इज़ाफ़ी शेयरिन जूं दाहूं कढे छॾियूं आहिनि। हैदराबाद जे अवाम सरकार खां मुतालबो कयो आहे त पोरियत तबिके खे रिलीफ फराहम करण लाइ क़दम खंया वञनि। हैदराबाद जी महंगाई जे कहानी जहांगीर सेहड़ो जी ज़बानी। महंगाई की महामारी ने हमरा गड्ढा बिठा दिया, चले हटाने गरीबी गरीबों को हटा दिया। शरबत की तरह देश को, शरबत की तरह देश को गटका है गटागट, आम आदमी की जेब हो गई है सफाचट। मुल्क में तेज़ी सां वधंदड़ हथरादू महांगाई पूरे मुल्क जीअं हैदराबाद जे शहरनि जिन में ख़ासि करे पोरियत तबिके जो सुकून बर्बाद करे छॾियो आहे। आम वाहिपे जी शयूं जिन में दाल, खंड, अटो, गिह, चांहि जी पत्ती, खीर ऐं सब्ज़ियुनि ऐं गोश्त जा रेट रोज़ जी बुनियादुनि ते वधनि था। महंगाई ते कंट्रोल कयो वञे। ग़रीब माण्हू छा खाईंदो जॾहिं अटो कोन थो खाई सघे। 80-90 रुपए किलो अटो हले पियो। अगर 500 रुपया तारीख़ गरीब माण्हू खे मिलंदी त अटो वठंदो, घी वठंदो। 450-500 रुपया घी लॻो पियो आहे। रोटी असां वटि एतिरी न आहे जेतिरी महांगाई। 100 रुपया किलो अटो थी वियो आहे। सॼो असां बेरोज़गार वेठा आहियूं, कमु आहे कोन। मुर्गी हुई, सब्जी हुई, हर चीज़ जो है ना महंगाई का रुझान बना पड़ा है। इसको तो आवाम इससे परेशान है। एक गरीब आदमी जो 500 रुपये रोज़ कमाता है वो 130 रुपये का दूध लेके जाएगा या तो 140 का दूध लेके जाएगा। ज़िले इंतज़ामिया जिन में मुख्तियारकार असिस्टेंट कमिश्नर ऐं ॿियो रेवेन्यू जो अमलो रुगो नाले मातिर रोज़ कार्रवायूं करे चंद सवन जा दुकानदारनि ते ॾंढ विझियो रुगो मयार था लाहिनि, जंहिंमां लॻे ईअं थो त प्राइस कंट्रोल कमेटी ऐं रेवेन्यू अमलदार उन्हनि दुकानदारनि जा भाङे भाईवार आहिनि। ॾिसो पिया ॾियो ॾींहुं महांगाई वधंदी पई वञे। जेके पाकिस्तान सरकार IMF सां मुआइदा कया आहिनि उन तहत महांगाई शायदि अञा बि वधंदी ऐं उहो ॾींहुं परे न आहे जो थी सघे थो पाकिस्तान जूं हालतूं बि श्रीलंका जहिड़ियूं थी वञनि। हींअर उहो दौरु वियो जो जॾहिं भुट्टे साहिबु नारो ॾिनो त अटो लटो ऐं अजो, हाणे पंहिंजो अटो बि अटे ते ई माण्हू ॿधा पिया आहिनि, अजो त परे जी ॻाल्हि आहे। जंहिं रेट में शइ खपायूं था त वरी वठणु वञूं था उन खां 5 रुपया किलो महांगी मिले थी।
जी हिते असां ग्राहकनि खे ॾियूं पिया त ग्राहक हिते नाराज़ थियनि पिया, ॾाढा परेशान थी विया आहियूं। असां गवर्नमेंट खे इहो रिक्वेस्ट कंदासीं खाधे पीते जूं शयूं जेके बि आहिनि, आयल आहे, अटो आहे, चांवर आहे, रोज़मर्रा शयूं जेके बि आहिनि इन ते थोरो ध्यानु ॾिनो वञे। अगर हिन घाटे भगी हथरादू महांगाई ते ज़ाब्तो न आंदो वियो त उहो ॾींहुं परे नाहे त अवाम रोडनि ते निकिरी ईंदो, जेका सूरतहाल मुल्की सलामती जे लाइ इंतहाई ख़तरनाक साबित थी सघे थी। कैमरामैन इमरान बलोच सां गॾु जहांगीर सेड़ो, धरती न्यूज़, हैदराबाद। आम आदमी की जेब हो गई है सफाचट, आम आदमी की जेब हो गई है सफाचट। ख़बर शामिल कंदासीं जरवार खां जरवार वेझो लुंड बिरादरी जे ज़मीन जे मालिकी तां ॿीहर छिकतान तेज़ थी वई आहे। ॻोठ पठाण लुंड में लुंड बिरादरी जे मुमताज़ लुंड ऐं रशीद जी धुरिन में तकरार ॿीहर शुरू थी वियो। ॿिन्ही धुरिन जो हिक ॿिए मथां फायरिंग जो सिलसिलो वक़्फ़े वक़्फ़े सां जारी आहे। फायरिंग सबबि इलाइक़े अंदरि हिरास वारी सूरतहाल छायल आहे। कंहिं वक़्तु बि वॾी खून रेज़ी थियण जा इम्कान आहिनि। बिरादरी में चिकतान बावजूद जरवार पुलिस खामोश तमाशाई बणिल आहे। सांगड़ वेझो वाइल्ड लाइफ खाते चोटियारी डैम जे अंदर ऐं ॿाहिरां वणनि जी वाढी जो अमल पाबंदी बावजूद रोकराए न सघी आहे। वाइल्ड लाइफ खाते जे अमलदारनि मीडिया सां ॻाल्हाईंदे असद मरी चयो त काट सां भरियल ट्रालर हथ करे पुलिस हवाले कया विया आहिनि, पर पुलिस उहे गुम करे छॾिया। हुन चयो त चोटियारी डैम अंदरि वण फाना फिलोरा जे तहफ़ुज़ लाइ वॾो ज़रियो आहिनि। वण वॾे माहौल खे नुक़सान पहुचाए पियो वञे, उन सां गॾु झंगली जीवत लाइ उन जे वाद वीद जूं जगहियूं ख़तम कयूं पियूं वञनि। ॿिए पासे माहौल दोस्त धुरिन उन मामले ते ॻणती जो इज़हार कंदे चयो त हिकु तरफ़ सिंध अंदरि गर्मी जी शिदत में ॾींहों ॾींहुं इज़ाफ़ो थी रहियो आहे, उते वणनि जी वाढी जो अमल नसलनि लाइ नुक़सानकार आहे, न रुगो इंसान ज़ात लाइ पर झंगली जीवत बि ख़तम थी रही आहे। हुन जो त बदकिस्मती सां पुलिस में अहिड़ा माण्हू वेठा आहिनि जिन खे माहौलियाती तबाही जो को ख़्याल ई न आहे। माहौल दोस्त धुरिन मुतालबो कयो त पुलिस जे आला ऑफिसरनि खे अहिड़े ऑफिसरनि जे ख़िलाफ़ कार्रवाई करणु घुरिजे। राधण में शहरी इत्तेहाद के सॾ ते सेबको के अण ऐलानल लोड शेडिंग खिलाफ गॾजाणी कोठाई वई। गॾजाणी में शहर के मुख्तलिफ सियासी तंजीमन PP, तहरीक इंसाफ, शिया उलमा काउंसिल, जमायत अहले सुन्नत, मर्चेंट एसोसिएशन, राइस मिल एसोसिएशन समेत बेन धुरिन शिरकत कई। गॾजाणी में फैसलो किया वियो त XCN मेहड़ से मुलाकात करे मसलो हल कराइण जी कोशिश कई वेंदी। इहो भी फैसलो किया वियो त SDO सेबको राधण के हटाए वञे ऐं कंप्लेंट सेंटर के बहाली जी मुहिम हलाई वेंदी। ॿिए तरफ़ शहरी इत्तेहाद के फाल करण लाइ कमेटी जोड़ी वई, जेका इत्तेहाद जा मोल मता मरतब करे हिकु चूंडियल बॉडी जो क़याम अमल में आणींदी। गॾजाणी में मुर्तदा गोरड़, मुज़र जतियाल, अला बख्श जोड़ेजो, कामरेड शमन सोलंगी, दिलीप सचडाणो, गुलाम फरीद ॾहूट ऐं ॿियनि शिरकत कई। नाज़रीन, जैकबाबाद में IBA टेस्ट पास उम्मीदवारनि पारां ऑफर आर्डर न मिलण खिलाफ एहतजाज कयो वियो। वधीक तफ़सील हुज़ूर बख्श मोगेरी जी रिपोर्ट में। 13 IB टेस्ट करण जेके उम्मीदवार आहिनि उहो एहतजाज करे प्रेस क्लब साम्हूं धरणो हणी वेठा आहिनि। अचो सां ॻाल्हि ॿोल कयो, वधीक उन्हनि जो छा। असां अॼु हुकूमत सिंध खां इहो मुतालबो कयूं था त जेके तुंहिंजूं पॉलिसियूं आहिनि 33 वारो उहे ॿार पास करे स्कूलनि जे अंदरि उहे जेको आहे इम्तिहाननि में वेंदा आहिनि। 60 जेको आहे त 60 प्लस 97 खां असां 2013 खां वठी असां जेको आहे त ख़्वार लॻा पिया आहियूं। कोर्टनि असांजे हक़ में फ़ैसिलो ॾिनो आहे। एहतजाज असांजो गुज़िरियल 9-10 सालनि खां हले थो। 2013 में NTA थर्ड पार्टी सिंध गवर्नमेंट तरफां टेस्ट वरिती वई। उनमें क्राइटेरिया इहो रखियो वियो त बाबा 60% जेको खणंदो असीं उनखे ऑर्डर ॾींदासीं। 60% ते असीं आयासीं, जेके मनपसंद माण्हुनि खे पैसा वठी करे जेके 57-58 वारनि खे ॾिनियूं वयूं नौकरियूं उन टाइम में, ऐं जेके असां 60 वारनि खे या उनखां अबो वारनि खे विहायो वियो त बाबा तव्हां वेटिंग लिस्ट में वियो। 2 साल 3 असां वेटिंग लिस्ट जो इंतज़ार कयोसीं, पर इन्हनि जो को बि मौक़िफ़ न आयो असांजे तरफ़। 9 साल थी विया मुसलसिल NTS पास वारा जिदोजहद कंदा पिया। हिन टाइम हाई कोर्ट में जेका पटिशन दाख़िली हाई कोर्ट में डिसीजन अची वियो त हिननि खे पंहिंजो त हक़ ॾियो। हाई कोर्ट जे फैसले ते अचण जे बावजूदि असांखे हक़ नथो ॾिनो वञे। असांजो वज़ीर आला जेको आहे त मुराद अली शाह खां ऐं सेक्रेटरी तालीम अकबर अली लगारी खां ऐं जेको आहे त तालीम में जेको वज़ीर आहे सदाल अली शाह खां ज़ोर मुतालबो आहे त NTS पास 2013 वारनि खे जेके हिन टाइम वीचारा 9 साल खां वठी जिदोजहद करे रहिया आहिनि उन्हनि खे पंहिंजो हक़ ॾियो। जो जेको मुतालबो आहे 2013 NTS
ऐं जेको आहे उहो CM खां सरदार शाह खां ऐं साईं अकबर लगारी साहब खां त 60+ 97+ ताईं उनखे ऑफर ऑर्डर ॾिना वञनि। बाक़ी हिकिड़ो वेटिंग कराइण जो या इहो जेको ड्रामेबाज़ी आहे 33, 40 या 54 उन खां वधीक जेको अघु आहे पहिरियों असांजो अघु आहे 2013 खां वठी। ॾिसो असांजूं सीनियरिटियूं पगारूं उन खां जेको 9 सालनि जी लोड आहे उहो तमामु हिकिड़ी वॾी जिदोजहद आहे, वॾी स्ट्रगल आहे। जेकर असांखे इन टाइम ते ई ननो त इनशाला असांजो 30 मई ते असांजो चिताव आहे त इनशाला असां CM हाउस अॻियां जेको वॾो हिकिड़ो सरापा एहतिजाज कंदासीं। मजबूरन उन्हनि खे पोइ असांखे इहो ऑफर ऑर्डर ॾिनो वेंदो। असांजो हिकिड़ो जाइज़ मुतालबो आहे, नाजाइज़ मुतालबो न आहे। वकील बलोच सागर हजूर भाई मुगरी, धरती TV न्यूज़, जैकबाबाद। नाज़रीन, सेवण में NTS पास उम्मीदवारनि पारां ऑफर ऑर्डर न मिलण खिलाफ़ एहतिजाज कयो वियो। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे रियाज़ हुसैन जमाली। वज़ीर सैयद मुराद अली शाह जे तक में जेको 2013 में NTS पास उस्ताद आहिनि, कोर्ट जे हुकुम बावजूद उन्हनि खे जेके से ऑर्डर न मिली सघिया आहिनि। उन्हनि वक़्तनि बवक़्तनि मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते सॼे सिंध में एहतिजाज मुज़ाहिरा कया, पर अॼु सेवण प्रेस क्लब जे अॻियां उन्हनि हथनि में ऐं वात ते कारियूं पटियूं ॿधी अनोखो एहतिजाज कयो आहे। असां सां उहे उमेदवार हींअर नौजवान मौजूदु आहिनि। अचो त खेनि ॻाल्हि ॿोल कयूं त पाण छा था चवनि। असांखे इहो ई चयो वियो त बाबा तव्हांजे लाइ का बि पॉलिसी चेंज, ऐं हींअर जेको आया आहिनि IB वारा पॉलिसी चेंज आहे, वारा बि खणनि था, 40 वारा बि खणनि था। 40 असमें त हिननि खे हार्ड एरिया यादि न हुई, हींअर उहा हार्ड एरिया बि अची वई आहे। हाली अब हीअ हार्ड एरिया आहे, हिननि खे ॾींदासीं। जेके 40+ आहिनि उन्हनि खे हाणे इवन एतिरे क़दुरु 30 वारनि खे बि चवंदा असां उन्हनि खे ॾिसी उन्हनि खे बि ॾींदासीं। असांजो इहो ई मुतालबो आहे त असांखे तक़रीबन 6 महीने कोर्ट सगोरी असांजे ऑर्डर त बाबा तव्हां 2 महीननि जे अंदरि रिपोर्ट असांखे ॾियो। सारन के मुराद अली शाह साहब या सुबह शाह साहब असां तव्हांखे निमण रोज़ कंदासीं। ख़ुदा असांखे पंहिंजा ऑफर ऑर्डर ॾियारे असां मां बेचैनी ख़तमु कई वञे। लाल साईं वास्तो अथव असां हाणे 2 महीने खां अॻु असांखे पंहिंजा हक़ ॾिए असां मां बेचैनी ख़तमु कई वञे। हिकु सिंध 8 पॉलिसियूं IB वारनि लाइ रोज़ रोज़ नयूं पॉलिसियूं चेंज पियूं थियनि, पर जॾहिं असांजा जाइज़ मुतालबा आहिनि, असां जेकी बि हुन रिक्वायरमेंट रखियूं असां उहे सभु अचीव कयूं। उन जे बावजूद बि हिन महिल ताईं असां दलील लॻा पिया आहियूं, दर बदर लॻा पिया आहियूं। जॾहिं त हीउ हल्को बि साईं मुराद शाह जो उन जा असां वॉन्टर आहियूं, उन जे बावजूद बि हिन महिल ताईं असांजो को बि तदारक न थियो। असांजो हिकु ई मुतालबो आहे त NTS 2013 वारनि खे ऑफर ऑर्डर ॾियो। जीअं त कोर्ट बि असांजे फेवर में पंहिंजो डिसीशन पास कयो आहे, उन जे बावजूद बि सिंध गवर्नमेंट असांजे लाइ का पॉलिसी वाज़े न कई आहे। हींअर बि 33+ वारा उहो टीचर आहे ऐं 90+ वारा जेके NTS में मार्कूं खणी वेठा आहिनि, फ्लाइंग मार्क्स खणी वेठा आहिनि, उन्हनि खे स्वीपर जो ऑर्डर बि न आहे। इहा सरासर नाइंसाफ़ी आहे। असां पंहिंजे CM सिंध साईं मुराद अली शाह खे इहो पुरज़ोर मुतालबो था कयूं, अपील था कयूं त साईं ख़ुदा असां तव्हांजे तक जा आहियूं, तव्हांजा बचा आहियूं। तव्हां असांजे बारे में का नज़रसानी कयो, असांजे बारे में का पॉलिसी वाज़े कयो। कैमरामैन राजू शेख सां गॾु रियाज़ हुसैन जमाली, धरती TV सेवण।